खबर अवांखे ॾियूं त कराची में वापारी जे घर में लगल धाड़े वारे केस में गिरफ़्तार डीएसपी उमेर तारिक बाजारी अदालत में पेश थियो आहे। अदालत डीएसपी उमेर तारिक बाजारी के एक ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। डीआईजी वेस्ट गिरफ़्तार डीएसपी खां जांच लाइ 3 रुकनी कमेटी भी जोड़े छॾी आहे। अवांखे अपडेट की कराची में वापारी के घर में लगल धाड़े वारे केस में गिरफ्तार डीएसपी उमेर तारिक बाजारी अदालत में पेश थियो आहे। अदालत डीएसपी उमेर तारिक बाजारी के एक ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। इन हवाले से वधीक तफ़सीलन लाइ लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोरानी। जी आज़म, तफ़सील ॾिजो। जी जुडिशियल मैजिस्ट्रेट वेस्ट जी अदालत कोरंगी टाउन के इलाके में एक घर में कार्रवाई के दौरान 2 करोड़ रुपया 80-90 तोला सोन बियूं जेके कीमती शयूं खणण के इल्जाम हेठ गिरफ्तार डीएसपी उमेर तारिक बाजारी के एक दिन के जिस्मानी रिमांड से पुलिस हवाले करे छॾियो है। अदालत डीआईजी के हिदायत कई है तो इन केस की जांच करे उनकी तफसीली रिपोर्ट ईंदड़ बुधणी ते अदालत में पेश करे। डीआईजी वेस्ट जवाबदार के खिलाफ जो 3 रुकनी इंक्वायरी कमेटी जोड़ी है उन बाबत जो है जांच ऑफिसर अदालत के ॼाण ॾिनी है। जांच ऑफिसर पारा अदालत में जो है रिमांड लाइ दरख्वास्त पेश कई वही जैसे जो उमेर तारिक के वकील उनकी मुखालफत कई है। चो तो उमेर तारिक के गैर कानूनी तौर पे इन केस में नामजद किया हुआ है। उमेर तारिक के गिरफ्तार न किया बल्कि उनके ऑफिसर जो है पंहिंजे फोन करे घुरायो उन खां पोइ उनकी गिरफ्तारी शो कई वही। मेमो जो है वो उनके उनकी साबिती है जैसे जो अदालत पुलिस के जांच ऑफिसर का पुछो उन बुधायो जो उमेर तारिक जो रिमांड असांखे इन करे खपे जो वधिक शयूं जेके आहिनि उहे असांखे रिकवर करणियूं आहिनि। इन चयो त एफआईआर में जो है मुदई पारां जणायो है 2 करोड़ रुपया 80-90 तोला सोन जैसे अदालत उन पुछो तो सोन के जो तादाद बाबत का हतमी जेका अंग खर्च आहिनि जैसे उन चयो तो इहो इन्वेस्टिगेशन करण खां पोइ मिलंदी। इन करे जो है असांखे जवाबदार जो रिमांड ॾिनो वञे। अदालत डीएसपी उमेर तारिक के 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ आज़म ज़ोरानी।